जी हिन वक्त असां झोल शहर में मौजूद आहियूं। ही झोल शहर खां थोरो 1 किलोमीटर जे फ़ासिले ते ॻोठ मिस्री खान तुमराणी जे भर में जेको आहे कीरिया कारखाने जे लॻु जेको LGP जो जेको टैंकर आहे उहो लीक थी चुको आहे। उन जे करे जेको आवाम में हिकिड़ो ख़ौफ़ हैरास फैलिजी वियो आहे। झोल शहर जी आवाम जेको आहे पब्लिक ॾिसो त कीअं ख़ौफ़ जे हैरास में आहे त केॾी महिल तो ही फाटे ऐं केॾो हू नुक़सानु थो करे। उन सां गॾोगॾु हिते पुलिस बि मौजूदु आहे ऐं फायर ब्रिगेड खे तक़रीबन जेको आहे कलाक खनि थियो आहे फ़ोन करे बीठा आहिनि, अञा ताईं हू न पहुती आहे ऐं अंदेशो आहे घणो जानी नुक़सानु थियण जो। फ़िलहालु जेको आहे जेको गैस जेको लीक थी रहियो आहे ऐं आवाम जेको आहे परेशानी जी हालत में आहे। झोल शहर खां तक़रीबन 1 किलोमीटर जे फ़ासिले ते ॻोठ मिस्री खान तुमराणी ऐं ॻोठ जान मोहम्मद ख़ासकेली चेक पोस्ट जे भर में हिकु टैंकर सांगड़ खां हैदराबाद ॾांहुं वञी रहियो हुयो। LPG जो गैस सां भरियलु हुयो, उहो लीकेज थी पियो आहे, जंहिं ते झोल शहर जी आवाम खे जीअं ख़बर पई त टैंकर खे बाहि लॻी वई आहे। उन दौरान जेको आहे काफ़ी माण्हू ख़ौफ़ हिरास में रहिया ऐं जेको आहे पुलिस बि उते पहुती। लीकेज थियल हुयो, बाहि कान लॻी अल्हम्दुलिल्लाह। बहरहाल कोशिशि कई पई वञे त फायर ब्रिगेडर खे बि घुरायो वियो, पर उहा फायर ब्रिगेडर बि जेको आहे अञा ताईं न पहुती आहे। तक़रीबन उनखे 1.5 कलाक खनि थी चुको आहे ऐं अञा फायर ब्रिगेड न पहुती आहे ऐं बार बार उनखे झोल पुलिस इतला कंदी रही आहे त उन्हनि जो इहो ई चवणु हुयो फ़र्क़ु ॾिनो भई असां जेको आहे सांगड़ खां निकिरी चुका आहियूं, पर उहा अञा ताईं न पहुती आहे। जीअं त असीं अव्हांखे इन लोकेशन खां अपडेट ॾींदा रहंदासीं ऐं आवाम में जेको आहे ख़ौफ़ हैरास छाइजी चुको आहे। ॻोठ जे ॿिन्हिनि ई तरफ़नि खां जेको आहे जेके माण्हू रहनि था उहे ख़ौफ़ हैरास में छाइल आहिनि। पुलिस जेको आहे उहो भारी नफ़री सां रोड ते जेको आहे अच वञ खे अमन रफ़ खे रोके छॾियो आहे ऐं फायर ब्रिगेडर जो इंतज़ारु कयो पियो वञे त ड्राइवर जो चवणु हुयो त हीउ लीकेज थी चुको आहे त इन में ॼण अहिड़ो ख़ासि को ख़तरो न आहे, पर उन जे बावजूदि पर हिनखे जेको आहे पाणी लॻंदो त हीअ जेको आहे थधो थींदो, थधे थियण खां पोइ जेको आहे ख़तरे खां बची सघिजे थो। इहो ई हल आहे। वधीक असीं अव्हांखे जेको आहे असांजो सीनियर सहाफ़ी लाल बख्श मकरानी खां पुछंदासीं कि टैंकर लीक थियण जो मक़सदु इहो आहे त असां हाणे जॾहिं पुछा छा कई त कुल जी कैपेसिटी जेका आहे उहा 20 टन LPG लोड आहे हिन में। ऐं जॾहिं त ड्राइवर जो चवणु आहे त इन में हिन वक़्तु 29 टन LPG मीन्स के भई 800 मण जेको आहे LPG में लोड आहे, जेको इन में मक़सदु लीकेज करे वियो आहे। त अगरि ख़ुदा न ख़ासा हिन वक़्तु लीकेज उहो मक़सदु करे चुको आहे त लीकेज न हुजे हा त यकीनन ही फाटी बि सघे हा। हाणे बि को हादसो का ट्रेजिडी थियण जा अंदेशा आहिनि, पर एतिरो असीं ज़रूरु सम्झी सघूं था त फायर ब्रिगेड खे चयो वियो आहे। जॾहिं त फायर ब्रिगेड अञा ताईं कोन पहुतो आहे, जॾहिं त सांगड़ ऐं हिते हिन एरिए जो डिस्टेंस तक़रीबन 11 किलोमीटर आहे। हिन वक़्तु ताईं मुंहिंजे ख़्याल में पहुचणु घुरिजे हा फायर ब्रिगेड खे, पर फायर ब्रिगेड जी इहा जेका आहे नाहेली आहे, ख़ासि करे फायर ब्रिगेड इंतिज़ामिया जी, ख़ासि करे सिविल इंतिज़ामिया जी। हेॾो जेको आहे इहो ख़ासि करे हादसा जेको मुमकिन हादसो आहे उहो थी सघे थो। अञा ताईं असीं हिते मौजूदु आहियूं, पर हेसि ताईं तक़रीबन कलाक खां मथे गुज़री चुको आहे जॾहिं त मक़सदु फायर ब्रिगेड कोन पहुची सघियो आहे। ड्राइवरनि चवणु आहे त मक़सदु फायर ब्रिगेड ई मक़सदु मुकमल इंतिज़ाम थो आणे सघे थो, यानी जेका गरमाइश आहे उन गरमाइश खे जेको आहे फायर ब्रिगेड जे थ्रू या उनजे ज़रिए ख़तमु करे सघे थो। पर फ़िलहालु अहिड़ी मक़सदु ॻाल्हि कान्हे छो त फायर ब्रिगेड पहुची